अस्सलाम वालेकुम दोस्तों। जे त आऊं आहियां तव्हांजो पंहिंजो मोहम्मद इसाक परियार। अॼु जो टॉपिक जेको आहे उहो हिकु मंशियात जे हवाले सां आहे। लीगल प्रोटेक्शन एंड एंटी क्राइम ऑर्गेनाइजेशन तरफ़ां अवां सां ॻाल्हाए रहियो आहियां। अॼु सिंध जो जेको नौजवान आहे उहो नौजवान जेको आहे उहो मंशियात जे बिल्कुलु मर चढ़ी चुको आहे। स्कूल हुजे, कॉलेज हुजनि, रस्ता, पार्क ऐं हर हंधि मंशियात जेका आसानी सां मिली रही आहे। मंशियात जेका आहे उहो हिकु ज़हर आहे, ही मौत आहे। ही सिर्फ़ नशो न आहे, ही ज़िंदगीअ जो ख़ात्मो आहे। असांजूं माइरूं रोई रहियूं आहिनि, पीउ पंहिंजे औलाद लाइ ॻणतीअ में आहिनि ऐं नौजवान पंहिंजो मुस्तक़बिल विसारे रहिया आहिनि। असां हिन ख़ामोश तबाही ख़िलाफ़ आवाज़ उथारण जो अज़म कयो आहे। लीगल प्रोटेक्शन एंड एंटी क्राइम ऑर्गेनाइजेशन जो पैगाम आहे मंशियात खां इनकार, ज़िंदगीअ सां प्यार। अचो त गॾिजी हिन मंशियात जे ख़िलाफ़ हिकु तहरीक हलायूं। जेकॾहिं अव्हां चाहियो था त अव्हांजो औलाद महफ़ूज़ रहे त अॼु ई अमल कयो। पंहिंजे पाड़े, पंहिंजे स्कूल ऐं शहर खे मंशियात खां पाक करियो त जीअं ही मुआशिरो बहितर थी सघे ऐं नौजवान तबाही खां बची सघनि। असां हर वक़्तु इन तहरीक में तव्हां सां गॾु रहंदासीं। तव्हां साथ ॾींदो त महिरबानी थींदी। साथ सलामत। पाकिस्तान ज़िंदाबाद।